में उस्ताद खां महीने जी पघार जा 70,000 रुपया फुर मुज़ाहिम ते फ़ोरूख ज़ख़्मी खे अस्पताल आंदो वियो। सिजावल शहर जे रहवासी उस्ताद फिदा हुसैन शाइर गुज़िरियल राति ATM मशीन मां महीने जी पघार जा 70,000 रुपया कढाए घर ॾांहुं वञी रहियो हुयो त अस्पताल सिजावल अॻियां ॿ नामालूम फ़ोरू पघार जा 70,000 रुपया फुर करे मुज़ाहिम ते खंजर जा वार करे फरार थी विया, जंहिंखे ज़ख़्मी हालत में अस्पताल आंदो वियो। अहिड़ी अफ़सोसनाक वाक़िए जे ॿुधी पेटे अलफ़ अॻवाननि मोहम्मद उमर मेमून नजीब सरवेज अमीन सरवाण अब्दुल शकूर मीरबर समेत SHO सिजावल मज़हर अली नाइक CI इंचार्ज कुर्बान कमराणी ऐं शेरी वॾी तइदाद में अस्पताल पहुची विया। उन मौक़े ते पेटे अलफ़ अॻवान मोहम्मद उमर मेमून ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त शहर में बदअमनी जी बाहि भरी वई आहे। फ़ौरुन जो डपु माण्हू ॿाहिरि निकिरी नथो सघे। फ़ौरू गस झलियूं वेठा आहिनि। उस्ताद फिदा शाइर खे नामालूम चोरनि फ़ौरुन खंजरनि जा वार करे मरण जोॻो बनाए संदसि पघार जा 70,000 रुपया फुर करे फरार थी विया। सिजावल में चोरियुनि ऐं फुरुनि जी वारदातुनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे, पर पुलिस अञा को बि ॿूटो न ॿारियो आहे। हुननि चिताव ॾींदे चयो त फ़ौरुन खे गिरफ़्तार करे उस्ताद फिदा शाइर खां फुर थियल रक़म वापसि ॾियारी वञे। ॿी सूरत में पेटे अलफ़ ज़िले सिजावल पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।